ख़बर शामिल कर जदी मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो जो मशहूर सियासी समाजी अॻवान ऐं लिबरल सियासतदान रेज़ ख़ान मोहम्मद जमाली कंहिं बेतारुफ़ जो मोहताज न आहे। मरहूम ख़ान मोहम्मद ख़ान जमाली साहब पंहिंजी सॼी ज़िंदगी मोरो में अवाम ख़िदमत वारी भरपूर सियासत कई। हमेशह थाणे वारी सियासत खां पासीरो रहियो। मोरो जी अवाम खे शऊरी सघ ॾिनी ऐं सियासी मुख़ालिफ़नि सां संदाई सियासी मुक़ाबिलो अटल इरादे सां सियासी मैदान में मुक़ाबिलो कंदो रहियो ऐं कॾहिं बि सियासी असूलनि ऐं ग़रीब अवाम जे हक़नि जे मुख़्तलिफ़ कम न कयो। मरहूम जमाली साहब सॼी उमिरि मोरो जे ग़रीब माण्हुनि पोरियतनि मज़दूरनि शागिर्दनि बीमार लाचार ऐं बेवस मरीज़नि समेत बेवा औरतुनि जी हर मुमकिन जाइज़ मदद जे लाइ सदाईं अॻु भरो रहियो। मरहूम जमाली साहब मस्जिदूं ठाहिणु मुख़्तलिफ़ तालीमी दर्सगाहनि जा टुटल कमरा ठाहिराया, बेवा औरतुनि जी माली मदद करणु ऐं सिलाई मशीनूं ॾियणु समेत नलका हणाइणु, ग़रीब शागिर्दनि खे स्कॉलरशिप ड्रेसूं ऐं किताबूं वठी ॾियणु हिन मर्द मुजहिद जी ज़िंदगी जे हिसे में शामिल हुया। बीमारी सेके ऐं टीबीअ जे मरीज़नि जी पंहिंजे पारां मुकमल इलाज सिहतियाबीअ ताईं जारी रखंदो हुयो। हिन कॾहिं बि थाणनि जी सियासत न कई।